अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलम तर इलल लज़ीना ऊतू नसीबम मिनल किताबि युमिनून बिल जिब्ति वत तागूति वयक़ूलून लिल्लज़ीना कफ़रू हाउलाइ अहदा मिनल लज़ीना आमनू सबीला रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि यस्सिर वला तुअस्सिर वतम्मिम बिल खैर वबिक नस्तईन या फताह या फताह या फताह रब ज़िदनी इल्मा। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा तो उन्हनि खे न ॾिठो जिन खे अलाह जी किताब मां कुझु हिसो अता कयो वियो हो ऐं संदन हाल ही आहे जो बुतनि ऐं तागूत में वेसाह रखनि था ऐं यहूदी मके जे कुरैशनि खे चवनि था त जिन कुफर कयो आहे उहे ईमान आणण वारनि खां वधीक हिदायत वारे रस्ते ते आहिनि। इहो सॼो कुझु थींदो आहे ज़िद में, हसद में, बुग़्ज़ में। छो जो यहूदियुनि खे शुरू खां ई ख़बर हुई त इहे मके वारा जेके बि आहिनि इहे उम्मीयीन आहिनि। इन्हनि में न कॾहिं नबी आयो ऐं न कॾहिं इन्हनि ॾे किताब आयो ऐं यहूदियुनि वटि कमो पेश मुसलसल 70,000 अंबिया आया ऐं उन्हनि वटि हमेशह अलाह जो किताब मौजूदु रहियो। पहिरीं सोफ़े इब्राहिम व मूसा, उन्हनि वटि हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो तौरात मौजूदु हुयो ऐं बाद में हिकमत याने अलाह ताला इंजील बि इन्हनि में नाज़िल फ़रमायो। यहूदी हमेशह तौहीद ते रहिया ऐं मके वारा मुशरिक हुआ, उहे बुतनि जी पूॼा में हूंदा हुया। यहूदी इन्हनि बुतनि खे बुरो भलो सम्झंदा हुआ, छो जो हिननि खे ख़बर हुई त इहो शिरक आहे ऐं शिरक यकीनन ज़ुल्म आहे। यहूदियुनि ऐं मुसलमाननि में काफ़ी ॻाल्हियूं साॻियूं हुयूं, छो जो यहूदी तौहीद खे मञीदा हुआ, मुसलमान बि तौहीद ते हुआ। यहूदियुनि वटि नबी आया ऐं उन्हनि नबियुनि ते मुसलमाननि जो बि ईमान हो। यहूदियुनि वटि जेको किताब मौजूदु हुयो तौरात, मुसलमाननि जो उन्हनि ते बि ईमान हो। यानी मुसलमान तमामु उहे ॻाल्हियूं मञीदा हुया जिन ते यहूदियुनि जो ईमान हुयो, छो त इहो अलाह जे तरफ़ां हुकुम हो त तव्हांखे इन्हनि ते ईमान आणणो आहे। जॾहिं यहूदियुनि खे हुकुम थियो त तव्हां बि ईमान आणियो मुहम्मद ते सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुननि इनकार कयो। हुननि खे इहो ख़्यालु हुयो त इहो आख़िरी नबी बि असां में ईंदो, छो जो हुननि जी जॾहिं बि जंगूं थींदियूं हुयूं इन्हनि मुशरिकीन सां त उहे यहूदी हारे वेंदा हुया, छो यहूदी बुज़दिल रहिया आहिनि, कॾहिं बि खुली मैदान में कोन ईंदा हुया। साॻियो ई हाल हुननि जो अॼु बि आहे। अच्छा, मुशरिकीन वैसे कुझु बि आहिनि, कीअं बि आहिनि, लेकिन पंहिंजे अक़ीदे मुताबिक़ हू हुननि सां खुली मैदान में विढ़ंदा, हू बहादुर हूंदा हुआ ऐं हुननि खे शिकस्त ॾेई छॾींदा हुया। पोइ यहूदी हमेशह दुआऊं घुरंदा हुया त आख़िरी नबी ईंदो, पोइ असां हुन सां गॾिजी जंग कंदासीं त असां तव्हां ते ग़लबो हासिल करे वठंदासीं। ऐं जॾहिं वाक़ई में उहो नबी अची वियो, पर अलाह जी शान, अलाह ताला उहो नबी उम्मीयीन में आंदो। पोइ इहा ॻाल्हि हिननि खे पसंदि न आई। उन्हनि इन ॻाल्हि ते इन्हनि हसद कयो, बुग़्ज़ कयो, कावड़ कई, ज़िद कयो। छो जो मुशरिकीन मका बि मुसलमाननि जा दुश्मन हुआ ऐं यहूदी बि दुश्मन हुआ। त पोइ इहे ॿई दुश्मन पाण में मिली विया। पोइ यहूदी जेके पहिरीं हुननि सां विढ़ंदा हुया ऐं शिकस्त खाईंदा हुया, त हाणे उन्हनि खे ई चवनि था त इन्हनि मुसलमाननि खां तव्हांजो दीन भलो आहे। तव्हां जिन बुतनि जी इबादत करियो था, इन्हनि में कुझु न कुझु त ज़रूरु हूंदो न, जंहिंजे करे तव्हां हिन जी इबादत ते क़ाइमु आहियो। अगरि तव्हांखे कुझु न मिले हा त तव्हां इबादत न करियो हा, यानी कुझु न कुझु वरी बि इहो सही आहे। तव्हांजा बुत वरी बि सही आहिनि, मुसलमान त अजीब आहिनि, मुसलमाननि में त कुझु बि कान्हे। हालांकि दिलि सां ॼाणीनि पिया, वाक़ुफ़ हुया त मुसलमान हक़ ते आहिनि ऐं मुसलमान ई सही आहिनि, पर पोइ बि हुननि जो इहो सिर्फ़ु अंदर जी कावड़ चइजे, अंदर जो गुस्सो चइजे, अंदर जो बुग़्ज़ हसद हुयो, जंहिं वजह सां हू अहिड़े क़िस्म जी ॻाल्हियूं करण ते बि मजबूर थी पिया। इहे उहे आहिनि जिन ते अलाह लानत कई ऐं जंहिं ते अलाह लानत करे तंहिंजो तूं ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हरगिज़ को बि मददगार न लहंदे। अलाह ताला हिननि यहूदियुनि ते लानत करे छॾी आहे ऐं जिन ते अलाह ताला लानत करे त उनजे लाइ को बि मददगार नथो थी सघे। छा इन्हनि खे बादशाहत जो या सल्तनत जो कुझु हिसो मिलियो आहे? जेकॾहिं ईअं हुजे हा त जेकर माण्हुनि खे हिक तिर जे बराबरि बि न ॾीन हा। अगरि वाक़ई में अलाह ताला फरमाए थो जेकॾहिं मां इन्हनि खे सची में सल्तनत ॾियां हा त हीअ त तव्हांखे कुझु बि कोन ॾियनि हा, सॼो कुझु पाण वटि लिकाए रखनि हा। हे एतिरा बख़ील आहिनि, हे एतिरा बदबख़्त आहिनि। छा इहे माण्हुनि सां इन्हीअ करे हसद कनि था त अलाह उन्हनि खे पंहिंजे फज़ुल सां नवाज़ियो आहे? मुसलमाननि सां कहिड़ी इन्हनि जी कावड़ हुई, कहिड़ी रीस हुई, कहिड़ो हसद हुयो? सिर्फ़ु वजह इहा ई त आख़िरी नबी खे अलाह ताला उम्मीयीन में मोकिलियो, आख़िरी किताब अलाह जो क़ुरान इहो उम्मीयीन में आयो। बसि इहा ई ॻाल्हि हुई, इन खां अलावा ॿी त का बि ॻाल्हि कोन हुई। पोइ खेनि ख़बर हुअणु घुरिजे त असां इब्राहिम अलैहिस्सलाम जे ख़ानदान खे किताब ऐं हिकमत अता फ़रमाई त खेनि वॾी बादशाही पिण ॾिनी। यानी तव्हां यहूदी बि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी नसल मां आहियो ऐं मुसलमान केरु आहिनि? उहे बि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी नसल मां आहिनि। तव्हां हज़रत इसहाक अलैहिस्सलाम जे पुटु हज़रत याकूब अलैहिस्सलाम जी नसल मां आहियो ऐं हू
हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जी नसल मां आहिनि। अगरि ॾिठो वञे त ॿई तव्हां पाण में कज़न्स आहियो, यानी तव्हां ॿई पाण में सोट क़ौमूं आहियो। मुस्लमान के तव्हां खां अलॻि न आहिनि। कुझु अरसे लाइ, बल्कि काफ़ी अरसे जे लाइ अलाह ताला यहूदियुनि खे इज़त वारो कयो। क़ुर में ई फरमाए थो त मूं उन्हनि खे जहान जी क़ौमुनि ते फ़ज़ीलत ॾिनी। वजह छो जो तव्हां अंबिया जी क़ौम हुयो, तव्हां अंबिया जी नसल हुयो। पर जॾहिं तव्हां मुंहिंजी ॻाल्हियुनि जो इनकार कयो, सूरह बक़रा में इहा वॾी तफ़सील सां अची चुको आहे। अलाह ताला हुननि खे बार बार पंहिंजी नेमत सां नवाज़ियो। हर बार हुननि नाशुक्री कई, पर पोइ बि अलाह ताला हुननि खे नवाज़ींदो रहियो। हू बि नाशुक्री कंदा रहिया, ताजो अलाह ताला हुननि खे ज़लील ख़्वार करे छॾियो, उन्हनि ते लानत करे छॾी। जॾहिं उहे मग़लूब थी विया, उन खां पोइ अलाह ताला हिकिड़ी नई उमत पैदा फरमाई। उन उमत में अलाह ताला पंहिंजो आख़िरी नबी मोकिलियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं पोइ जेको रुतबो पहिरीं यहूदियुनि जो हुयो, हाणे उहो ई रुतबो या उन खां बि वधाए रुतबो अलाह ताला हाणे मुस्लमाननि खे ॾिनो। यहूदियुनि खे तौरात मिलियो, तौरात किताब हुयो, ऐं इंजील उन्हनि जो हिकमत हुयो। यानी हुननि खे किताब ऐं हिकमत जुदा जुदा मिली। लेकिन अलाह ताला मुस्लमाननि खे क़ुर में ई किताब बि ॾिनो ऐं हिकमत बि ॾिनी। ॿई शयूं अलाह ताला मुस्लमाननि जे लाइ हिक ई किताब में जमा फरमाए छॾी। पोइ उन्हनि मां कंहिं उन ते ईमान आंदो ऐं कंहिं उन खां मुंहुं मोड़ियो, ऐं उन्हनि लाइ जहन्नम जी भड़कंदड़ बाहि ई काफ़ी आहे। जिन इनकार कयो, जिन ईमान न आंदो, उन्हनि जे लाइ जहन्नम जी भड़कंदड़ बाहि काफ़ी आहे। बेशक जिन असांजी आयतुनि जो इनकार कयो, तिन खे जल्दी जहन्नम में दाख़िल कंदासूं। ऐं जॾहिं बि संदनि चमड़ियूं यानी खलूं सड़ी वेंदियूं, त असां ॿियनि चमड़ियुनि सां संदनि चमड़ियूं बदिलाईंदासीं। यानी जहन्नम में इन्हनि जूं खलूं सड़ंदियूं, सड़ी ख़तमु थींदियूं। अलाह फरमाए थो, मां ॿियूं आणींदुसि, वरी उहे सड़ंदियूं, वरी मां ॿियूं आणींदुसि। इहो सिलसिलो हमेशह हमेशह हलंदो रहंदो। न इन्हनि जो अज़ाब कॾहिं ख़तमु थींदो, न ई घटि थींदो, न इहे मरंदा, न इहे जीअंदा। केॾो दर्दनाक अज़ाब आहे। त मेडिकली तव्हांखे ॿुधायां त हिन में अलाह ताला जी वॾी हिकमत आहे। पेन टच टेम्परेचर रिसेप्टर्स, ही उहे अज्ज़ा आहिनि जिन सां सूर महसूसु कयो वेंदो आहे, थधो गरम महसूसु कयो वेंदो आहे। ऐं केरु अगरि तव्हांखे टच कंदो त उहो तव्हांखे महसूसु थींदो। इहे अज्ज़ा, इहे रिसेप्टर्स सभ खां वधि में वधि चमड़ी में अलाह ताला रखिया आहिनि। अगरि बिलफर्ज़ तव्हांजी नज़र हिकिड़ी तरफ़ हुजे ऐं तव्हांजो ध्यानु ॿी तरफ़ हुजे, अचानक तव्हांजे पेर या तव्हांजे हथ में का नोकदार शइ या सख़्तु गरम शइ अची टच करे, तव्हांजो ध्यानु न हूंदे बि तव्हां फ़ौरन उन जी तरफ़ मुतवजा थींदव ऐं उन शइ खे जल्दी हटाए छॾींदव। ऐं तव्हांखे एतिरे क़दुरु महसूसु थींदी जो तव्हांखे उन जी एग्ज़ैक्ट लोकेशन बि मालूम थींदी त कहिड़ी जॻह ते उहा शइ चुभी आहे। ऐं जॾहिं त अंदर में जॻह पेट में हुजे सूर या जिस्म जे अंदरें हिसनि में किथे बि सूर हूंदो आहे, उन जी एग्ज़ैक्ट लोकेशन मालूम न थींदी आहे। उन में इंसानु चवंदो आहे, हथु लॻाए चवंदो आहे त हिन हिन इलाइक़े में मूंखे हिते हिते हीअं महसूसु थिए पियो सूर। लेकिन चमड़ी जे बारे में हू फ़ौरन ॿुधाईंदो आहे त कहिड़ी जॻह ते मूंखे इहा शइ लॻी आहे, सूर थियो आहे या उहा शइ चुभी आहे। त फरमाए थो त इहे ई रिसेप्टर्स, इहे ई चमड़ियूं तव्हां जूं सड़ंदियूं। तव्हांखे वधि खां वधि दर्द महसूसु थींदो, सूर तव्हांखे महसूसु थींदो। पोइ तव्हांखे मज़ो मिलंदो मुंहिंजे अज़ाब जो। फरमाए थो त जीअं वरी वरी अज़ाब जो मज़ो चखनि, बेशक अलाह त ज़बरदस्त ग़ालिब कमाल हिकमत वारो आहे। वॾी हिकमत आहे अलाह जी हिन में। ऐं बाहि जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जेका दुनिया जी बाहि आहे, इहो हिकिड़ो हिसो आहे जहन्नम जी बाहि जो। जहन्नम जी बाहि इन खां 69 दफ़ा वधीक तेज़ आहे। हीअ जेका 1% वारी आहे, जेका हिकिड़ो उन जो हिसो आहे, उहा ई केॾी ख़तरनाक आहे। अगरि रुॻो थोरो लॻंदो आहे त इंसान खे तकलीफ़ थींदी आहे। ऐं अलाह रहम करे त हूअ बाहि केॾी सख़्तु हूंदी, इंसानु महसूसु बि नथो करे सघे। ऐं उन बाहि जो ॿारण बि केरु हूंदा? पथर ऐं इंसान। सूरह बक़रा में अची चुको आहे ऐं अॻियां बि बार बार ईंदो। यानी फ्यूल उन बाहि जो आहे इंसान ऐं पथर। जीअं हींअर जेका बाहि ॿारींदा उन जो फ्यूल छा हूंदो आहे? गैस आहे, काठियूं आहे, पेट्रोल, घासलेट, इहे हिन जा फ्यूल आहिनि। इहे शयूं हुन में पवंदियूं त बाहि ॿरंदी, न त बाहि ख़तमु थी वेंदी। लेकिन जहन्नम जी बाहि जो ॿारण छा आहे? फ्यूल छा आहे? इंसान ऐं पथर। पथर कहिड़ा? जेके तव्हां दरगाहूं ठाहे वेठा आहियो। पथर कहिड़ा? जेके तव्हां बुत ठाहे वेठा आहियो। इहे जॾहिं हुन में दाख़िल थींदा त उन जी बाहि अञा भड़कंदी, अञा वधंदी। ऐं जिन माण्हुनि ईमान आंदो ऐं नेक कम कया, उन्हनि खे असीं अहिड़नि बाग़नि में दाख़िल कंदासीं जिन जे हेठां नहरूं वहनि थियूं, जिते हू हमेशह हमेशह रहण वारा आहिनि। उते उन्हनि लाइ पाक ज़ालूं हूंदियूं ऐं खेनि घाटियुनि छाउनि में दाख़िल कंदासीं। इहो क़ुर जो उसलूब आहे। जिते जहन्नम जो तज़किरो ईंदो आहे, जिते जहन्नमीन जो तज़किरो कयो वेंदो आहे, त उन खां फ़ौरन बाद जन्नतियुनि जो बि तज़किरो लाज़मी ईंदो आहे। त जीअं इंसानु सिर्फ़ु अज़ाब जो ॿुधी मायूस न थिए,
उहो वरी जन्नत जी नेमतूं ॿुधी बि ख़ुशि थिए, उनजी उनखे रीस ॾियाराई वेंदी आहे त तव्हां डोड़ो इन नेमतुनि जी तरफ़। कहिड़ा शराइत आहिनि जो तव्हांखे जन्नत मिलंदी? अलाह फरमाए थो पहिरीं ईमान, उन खां पोइ नेक कम। इहे ॿ शयूं मिलियल आहिनि। अगरि सिर्फ़ु ईमान आहे ऐं नेक कम न आहिनि त अलाह फरमाए थो तव्हांखे पोइ जन्नत कोन मिलंदी। छो हज़रत नूह अलैहिस्सलाम जे पुट जे लाइ अलाह ताला फरमायो त उहो नेकूकारनि में न हो, उन अमल नेक न हुआ, तंहिंजे करे उहो रहिजी वियो। मुमकिन आहे त ईमान वारो हुजे, छो क़ुर हुनजी ईमान जी नफ़ी नथो करे, लेकिन हर सूरत में, हर आयत में बार बार अलाह ताला इहो फरमाईंदो जन्नत जे लाइ ईमान ऐं नेक अमल हुजणु शर्त आहे। इहे ॿई शयूं जोड़े में आयूं आहिनि हर आयत में, अगरि जिथे बि आयूं आहिनि। साॻी तरह हिते बि फरमाए थो, ऐं जिन माण्हुनि ईमान आंदो ऐं नेक कम कया जन्नतुनि में उहे वेंदा। हिते अहिड़े किताब सां जेको ख़िताब हो उहो मुकमल थियो। हाणे हिते ख़िताब अची रहियो आहे मुसलमाननि सां। हिते 2 खां 3 आयतूं निहायती अहम तरीन आयतूं आहिनि क़ुर जूं, जिन में मुसलमाननि जे लाइ सियासी, क़ानूनी ऐं दस्तूरी निज़ाम अलाह ताला खुली बयानु करे रहियो आहे। यानी तव्हांखे पंहिंजे मुल्क जो निज़ाम कहिड़ी तरह हलाइणो आहे, अलाह ताला हिननि 2 आयतुनि में खोले खोले बयानु करे रहियो आहे। बेशक मुसलमानो, अलाह अव्हांखे हुकुम करे थो त अमानतूं संदन हक़दारनि जे हवाले करियो। हाणे अमानतूं छा आहिनि, उन्हनि जे हक़दारनि खे कीअं मिलंदियूं? यानी अहिल माण्हुनि खे अमानतूं ॾियो तव्हां। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जॾहिं बि तव्हां पंहिंजो निज़ाम ठाहींदव ऐं उन जा इंतिज़ाम कंदव त लाज़मी तव्हां माण्हू मुंतख़िब कंदव ऐं माण्हुनि खे बि तव्हां वॾियूं वॾियूं ज़िमेवारियूं ॾींदव। ऐं जॾहिं उन्हनि खे ज़िमेवारियूं मिलंदियूं त उहो कुझु इख़्तियारात रखंदा ऐं हू पंहिंजे इख़्तियारात खे इस्तेमालु बि कंदा। हाणे इहे माण्हू कहिड़ा हुजणु घुरिजनि? क़ुर थो फरमाए ईमान वारा हुजनि, यानी उन्हनि जो मुसलमान हुजणु लाज़मी आहे। पोइ हू नेकोकार हुजनि, हू सचा हुजनि, हू अमानतदार हुजनि, हू अहल हुजनि, हू क़ाबिलियत वारा हुजनि, पोइ वञी तव्हांजो निज़ाम दुरुस्त हलंदो। ऐं बिलफ़र्ज़ उहो अंगूठे छाप हुजे, अणपढ़ियल हुजे ऐं हुन में का अहलियत बि न हुजे, हू उनजे क़ाबिल बि न हुजे, ऐं तव्हां उनखे उहा ज़िमेवारी ॾिनी आहे पंहिंजी रिश्तेदारी जी बिना ते, पंहिंजी यारी दोस्ती जी बिना ते, या तव्हां उनखे ॾिठो त हू वॾो मालदार आहे, रईस आहे, ज़मीनदार आहे, उनजी बिना ते तव्हां हुनखे ज़िमेवारी ॾेई छॾी, त पोइ निज़ाम कीअं हलाईंदो? अॼु असांजो निज़ाम ॾिसी वठो। असांजे लाइ बि अॼु शर्त आहे त जेको बि माण्हू मुंतख़िब करियूं, जेको माण्हू चूंडियूं, त इन्हनि शराइत ते चूंडियूं। पोइ उनजो हक़दार हुजे त असां उनखे ॾियूं, जे हक़दार न आहे त उनखे उहो न मिलंदो। ऐं उन खां पोइ अलाह ताला छा थो फरमाए, ऐं माण्हुनि में फ़ैसिलो कयो त इंसाफ़ सां फ़ैसिलो। ऐं जॾहिं हाणे हीउ फ़ैसिले जो मामिलो यानी जुडिशियरी, तव्हांजी अदलिया, तव्हांजी अदालत कीअं हलणु घुरिजे, ऐं तव्हांजी अदालत जे लाइ अलाह ताला छा थो हुकुम फरमाए, इज़ा हकमतुम बैन अन्नासि अन तहकुमू बिल अदल, जॾहिं तव्हां फ़ैसिलो कयो माण्हुनि में त उहो इंसाफ़ सां करियो, अदल सां करियो। ऐं असांजो छा मामिलो आहे को इंसाफ़? ऐं अगरि फ़ैसिलो कयो थो वञे त कहिड़े कानून तहत कयो थो वञे? ब्रिटिश लॉ जे तहत, यानी इस्लामी निज़ाम अंगूठो, फ़ैसिलो काफ़रनि जे कानून ते। पोइ इंसाफ़ किथां ईंदो? अदल किथां ईंदो? अमुन किथां ईंदो? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में हिकिड़ी औरत जेका रईस ख़ानदान जी हुई, सरदार ख़ानदान जी औरत हुई, उन चोरी कई। उन जॾहिं चोरी कई, उन्हनि खे ख़बर हुई त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां सां कहिड़ो इंसाफ़। यकीनन इस्लाम में चोरी जी सज़ा हथ कटण ई आहे। हुननि गुज़ारिश कई हिकिड़े सहाबीअ खे, उहो सहाबी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे काफ़ी प्यारो बि हूंदो हो। हाणे उहो सहाबी आयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में, अर्ज़ कई त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यानी इन मामले ते थोरी नरमी कई वञे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पहिरियूं क़ौमूं तबाह बर्बाद बि इन जे करे थियूं जो जॾहिं बि उन्हनि जो रईस, सरदार, वॾे घराणे वारो इंसान चोरी कंदो हो, कोई जुर्म कंदो हुयो, त उन ते का बि हद जारी न थींदी हुई, उनखे छॾे ॾिनो वेंदो। ऐं जॾहिं को उन्हनि जो ग़रीब उहो ई जुर्म कंदो हो, चोरी कंदो हो, ॾोह कंदो हो, त उन ते हद जारी कई वेंदी हुई, उनखे सज़ा ॾिनी वेंदी। हू पाण उथी बीठा, हू पाण फरमाइनि था कसम उनजो जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे, अगरि इन जी जाइ ते फातिमा बिनते मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रज़ी अलाह ताला अन्हा हुजे हा, त बि उन जा हथ कटिया वञनि, पोइ बाद में उन औरत जा बि हथ कटिया वञनि। इहो आहे असांजो निज़ाम, इहो आहे असांजो इंसाफ़, इहो आहे इस्लाम जो कानून। इन कानून खां भलातर केर बि कोन्हे। जॾहिं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त अगरि मुंहिंजी धीउ फातिमा बि हुजे हा रज़ी अलाह ताला अन्हा, त बि उन जा इन कानून मुताबिक़ हथ कटिजनि हा, त ॿिए कंहिंजी त का हैसियत ई कोन थी रहे।
अॼु असां वटि करप्शन, असां वटि चोरी, असां वटि हरामखोरी, असां वटि नाइंसाफ़ी ऐं बदअमनी सभु इन जी वजह सां आहिनि त असां वटि इस्लामी कानून कोन्हे। असल शइ आहे निज़ाम खे दुरुस्त करण वारी, उहा आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इस्लामी शरीयत। असां मां हर हिक ते फ़र्ज़ु आहे इस्लामी शरीयत नाफ़िज़ करण में जिदोजहद करियूं, पंहिंजो उन में हिसो ज़रूरु शामिलु करियूं। छो जो क़यामत वारे ॾींहुं अलाह ताला ज़रूरु पुछंदो, तव्हां छा करे आया हो? छा तव्हां पंहिंजी कोशिशि कई या न कई? बेशक अलाह अव्हांखे इहा हिकु उम्दी नसीहत करे थो, केॾी प्यारी नसीहत फरमाए थो, मां तव्हांखे करे रहियो आहियां त मुंहिंजो इस्लाम, मुंहिंजो दीन नाफ़िज़ करियो। यकीनन अलाह त हमेशह सभु कुझु ॿुधंदड़, सभु कुझु ॾिसंदड़। फरमाए थो मां सभु कुझु ॾिसां बि थो, ॿुधां बि थो। तव्हां जेके पंहिंजा कानून ठाहियो था रातो राति, तव्हां लिक छुप में हिकु साज़िश तहत तव्हां पंहिंजा कानून ठाहियो था, मां तव्हांखे उन वक़्तु बि ॾिसी रहियो आहियां, मां तव्हांखे उन वक़्तु बि ॿुधी रहियो आहियां। लेकिन अलाह जी शान आहे, अलाह जी इहा सुनत आहे त अलाह ताला विच में कंहिंखे रोकींदो न आहे। अलाह ताला रसी दराज़ करे छॾी आहे। तव्हां करियो, जेके तव्हांखे कम करणा आहिनि तव्हां करियो, बिल आख़िर तव्हां मूं वटि ईंदा, पोइ मां तव्हां खां हिक हिक खां पुछंदुसि। हींअर जेको बि इक़्तिदार में आहे हू कानून ठाहे थो, त अलाह हुन खां पुछंदो त कीअं ठाहे आहे, कीअं बिल पास करे आहे। पोइ सोचो उन वक़्तु इंसानु छा जवाबु ॾींदो, छा जवाबु ॾियण जहिड़ो हूंदो? हीउ जेको असांखे मौक़ो मिलियो आहे ज़िंदगी, इन में असांखे इहे मामलात दुरुस्त करणा आहिनि। बाक़ी उन ॾींहुं केरु तव्हांखे छॾाइण वारो कोन्हे, कंहिं में का ज़रूरत कोन्हे का। हर इंसानु हिते पंहिंजे लाइ को न को आसिरो ठाहे वेठो आहे त क़यामत वारे ॾींहुं उहो असांखे छॾाईंदो। इहो मां बार बार हर आयत में, हर सूरत में वाज़े कंदो पियो अचां। अलाह फरमाए थो त उन ॾींहुं कंहिंखे को इख़्तियार कोन्हे को मुंहिंजे अॻियां ॻाल्हाइण लाइ, ऐं माण्हू पोइ बि धोखे में आहिनि। ऐं ईमान वारो, अलाह जो हुकुम मञो ऐं संदसि रसूल जी इताअत कंदा रहो, ऐं जेकी अव्हां जा हाकिम आहिनि उन्हनि जी बि। पर जेकॾहिं तव्हांजो कंहिं शइ में इख़्तिलाफ़ या झगड़ो थी पवे त अलाह ऐं संदसि रसूल जे तरफ़ रुजू करियो। हाणे अदलिया बि ठही वई, जुडिशरी बि ठही वई। ऐं 3 नंबर ते अचे पियो लेजिस्लेचर। कानून साज़ी कीअं थींदी, आइन कीअं ठहंदो? अलाह फरमाए थो त आइन में मुंहिंजी ऐं मुंहिंजे रसूल जी इताअत लाज़िमी रहंदी तव्हां ते। इन ॻाल्हि में त ज़रे बराबरि बि तव्हांजो इख़्तिलाफ़ कोन हूंदो, इन में का रिआयत कोन थींदी। कानून अलाह ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मातहत रही करे ठहंदो। ख़तम ॻाल्हि हिते। उन खां पोइ जेके तव्हांजा आदिल हुकुमरान आहिनि, जिन खे अलाह ताला फरमाए थो उलुल अम्र, हाणे तव्हांखे इन्हनि जी बि ॻाल्हि मञणी आहे। हाणे इन्हनि जो बि ईमान वारो हुजणु, नेक हुजणु, सचो हुजणु शर्त आहे। पोइ अर्ज़ु करे चुकोसि, उहे अहल बि हुजनि, उहे उन मनसब जे क़ाबिल बि हुजनि। जॾहिं तव्हां अहिड़ा सचा माण्हू रखंदव ऐं उहो जॾहिं कानून खणी ईंदो, उहो कानून अलाह ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मातहत खणी ईंदो। पर अगरि बिल फर्ज़ हू को अहिड़ो कानून खणी थो अचे जेको हू सम्झे थो त मुंहिंजे तरफ़ां इन में को बि इख़्तिलाफ़ नाहे, लेकिन तव्हां सम्झो था त न, इन में वॾो इख़्तिलाफ़ आहे, इहो अलाह ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कानून मुताबिक़ कोन्हे को, इन में बग़ावत नज़र अचे पई। त पोइ अलाह फरमाए थो त इन इख़्तिलाफ़ खे दुरुस्त करण जे लाइ तव्हां रुजू कंदव, तव्हां मोटंदव मुंहिंजे तरफ़ ऐं मुंहिंजे रसूल जी तरफ़ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे इहो फ़ैसिलो बि तमामु वॾो फ़ैसिलो आहे। इहो फ़ैसिलो केरु कंदो? इहा बि अदालत फ़ैसिलो कंदी, अदलिया कंदी। हाणे सोचो, अॼु अगरि असां अहिड़ो मामिलो अदलिया में खणी वञूं त असांजी अदलिया छा ते क़ाइमु कोन्हे, अलाह ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम ते कोन्हे का, त पोइ फ़ैसिलो कहिड़ो थींदो? हालात तव्हांजे साम्हूं आहिनि। इन जे करे अदलिया जे मथां अलाह ताला वॾी ज़िमेवारी ॾिनी आहे। हू फ़ैसिले करण वारा आहिनि, लेकिन अगरि अॼु जो फ़ैसिलो ईंदो त हू टोटली अलाह ख़िलाफ़ फ़ैसिलो कंदा। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि यादि ॾियाराईंदो हलां, हींअर जेका बजट पेश थी आहे 2026 जी, इन जो 40 खां 45% हिसो सूद यानी व्याज जे नज़र थी वियो। कंहिंजे नज़र थी वियो? व्याज जे नज़र थी वियो। ऐं व्याज जे लाइ अलाह ताला छा थो फरमाए त इन खे छॾे ॾियो, इन खां बाज़ अची वञो। जीअं तव्हां ईअं न कयो त पोइ तव्हां तयारु थी वञो, तव्हां ऐलान जंग ॿुधो अलाह ऐं उन जे रसूल जे तरफ़ां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं असांजी इहा जंग खुली जारी आहे अलाह सां, उन जे रसूल सां। असां भला खे चऊं था त जी असां बि विढ़ंदासीं, खुली विढ़ंदासीं। हींअर यानी पाकिस्तान, इस्लामी जमहूरिया पाकिस्तान अलाह सां आम्हूं साम्हूं आहे, अलाह सां जंग करे रहियो आहे, अलल एलानिया जंग करे रहियो आहे। पोइ तव्हां ॾिसो, इहा अलाह जी रहमत आहे त असांखे पोइ बि छॾे वेठो आहे हिन जंग करण जे बावजूदि, न त हल्कियूं असांखे निशानियूं ॾेखारियूं अथई। तव्हां ही जेके पंहिंजा हालात ॾिसो पिया, पंहिंजा निज़ाम ॾिसो पिया, इहे सभु उन जो नतीजो आहिनि जो असां अलाह सां जंग करे वेठा आहियूं।
ऐं असांजे अदलिया जा फ़ैसिला जेके शरीयत जे ख़िलाफ़ अचनि पिया, उहे बि तव्हां सभिनी जे साम्हूं आहिनि। अलाह फ़रमाए थो, जेकॾहिं अव्हां अलाह ऐं आख़िरत जा मञींदड़ आहियो, त इन में ई अव्हां लाइ भलाई, ख़ैर ऐं बहितरीन अंजाम आहे। फ़रमाए थो, जेकॾहिं तव्हांखे वाक़ई में ईमान आहे मूं ते ऐं क़यामत वारे ॾींहं ते, क़यामत वारे ॾींहं जो छा ईमान आहे? बसि ज़बान सां चई छॾियोसीं त वाक़ई यार क़यामत थींदी, न, दिलि सां अलाह ताला फ़रमाए थो मञोसि, यानी क़यामत थींदी त उन ॾींहुं बीहंदासीं त अलाह ताला पुछंदो, जंहिंखे हुकुमरानी ॾिनई उन खां बि पुछंदो, तूं कहिड़े तरीक़े सां हिन निज़ाम खे हलायो, तो जेका अदलिया क़ाइमु कई, त उन में तो फ़ैसिले करण वारा कहिड़ा रखिया ऐं उन में जेको निज़ाम हुयो, फ़ैसिलो कहिड़े तहत थींदो हुयो, ऐं जिन खे फ़ैसिले लाइ रखी, उन्हनि खां भला पुछंदो त तव्हां फ़ैसिला कहिड़ा कया? छा तव्हां क़ातिल जी सज़ा क़तल रखी हुई? छा तव्हां चोर जी सज़ा हथ कटण रखी हुई? जेके बि इस्लामी सज़ाऊं आहिनि, उहे यकीनन अलाह पुछंदो, सभिनी खां पुछंदो, ऐं असां खां बि पुछंदो त तव्हांजी कोशिशि हुई या न हुई। यकीनन ही तमामु वॾियूं आयतूं हुयूं। अलाह खां दुआ आहे त असांखे क़ुरान ऐं हदीस ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।